दोस्तों अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल अथव? उम्मीद कयां पियो सभु तो ठीक ठाक हूंदा। दोस्तों तव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो रावल अली यूट्यूब चैनल। अॼु जे हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पत्थर दुनिया जो मशहूरु अदाकार शहीद नज़ीर लिगारी और अॼु जे बारे में कहाणी ॿुधाइण वारो आहियां त शहीद नज़ीर लिगारी किथां जो कहिड़े शहर में पैदा थियो, हिन फ़न जी शुरूआत किथां कई, शहीद नज़ीर लिगारी साहब जा कहिड़ा कहिड़ा मशहूरु ड्रामा हुया, शहीद नज़ीर लिगारी खे कहिड़े शहर में शहीद कयो वियो, कॾहिं शहीद कयो, कॾहिं ही शहीद थी वियो आहे। मां तव्हांखे हिन वीडियोज़ में मुकमल स्टोरी शहीद नज़ीर लिगारी जी ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल रावल अलीअ खे सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तों तव्हांजो मां टाइम वधीक न वठंदुसि, हलंदुसि पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों शहीद नज़ीर लिगारी शहर शदाकोट सां तालुकात रखंदड़ हुयो ऐं हिन जो असुलु शहर शदाकोट हुयो ऐं हीउ पैदा बि शदाकोट में थियो। दोस्तों शहीद नज़ीर लिगारी खे नंढपण खां ई ड्रामनि जो शौक़ु हुयो। हिन स्टार्टिंग पंहिंजे फ़न जी स्टेज ड्रामनि खां कई, तमामु सुठा ऐं मशहूरु ड्रामा स्टेज करे चुको हुयो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहीद नज़ीर लिगारी जेके मशहूरु ड्रामा हुया पत्थर दुनिया ऐं विकोड़ल वजूद, ॿिया त काफ़ी ड्रामा करे चुको हुयो, स्टेज शो बि कंदो हुयो ऐं टेलीफिल्म काफ़ी करे चुको हुयो। पर दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेके मशहूरु ड्रामा हुया विकोड़ल वजूद ऐं पत्थर दुनिया में अजू तौरु किरदारु अदा कयो, हलियो बि थोरी क़िस्त ताईं 60-62 क़िस्त ताईं, पर तमामु सुठो नालो कमायो, तमामु सुठो आर्टिस्ट हुयो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी दोस्त चई रहिया त शहीद नज़ीर लिगारी ड्रामे खां पहिरियां शहीद थी चुको हुयो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहीद नज़ीर लिगारीअ खे कराचीअ में ड्यूटी कंदो हुयो, SI जी ड्यूटी हुयसि, उन दौरान दहशतगर्दनि हिन खे शहीद कयो हो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दहशतगर्द हिन खे शहीद कयो हुयो। दोस्तों शहीद नज़ीर लिगारी कराची में ड्यूटी कंदो SI जी, उन दौरान दहशतगर्दनि हिन खे शहीद करे विधो हुयो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां तमामु सुठो आर्टिस्ट हुयो ऐं तमामु सुठो अदाकार हुयो, सुठी तबियत ऐं सुठी सोच रखंदड़ इंसान हो। सभिनी दोस्तनि खे मां रिक्वेस्ट कंदुमि त शहीद नज़ीर लिगारी खे दुआ कयो त अल्लाह ताला जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए।